दरिया ख़ान मरी में टाउन चेयरमैन हाजी इब्राहिम ब्रोही पारां नुसरत वाह वटि ठहिरायल पब्लिक पार्क ऐं फैमिली पार्क जो इफ़्तिताह। ज़िले चेयरमैन हाजी सुहेल अख्तर अब्बासी, डीसी नौशेरो फिरोज़ अरसलान सलीम पारां रिबन काटे इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताह तक़रीब खे ख़िताब कंदे हाजी सुहेल अख्तर अब्बासी अरसलान सलीम चयो त पार्क ठहण सां दरिया ख़ान मरी वासियुनि खे तफ़रीह जो बहितरीन मौक़ो मिलियो आहे। दरिया ख़ान मरी में टाउन चेयरमैन पारां रिकॉर्ड तरक्याती कम कराया विया आहिनि। शहर में पेवर ब्लॉक लगाया विया आहिनि। गंदे पाणी जे निकाल लाइ 3 डिस्पोज़लनि जो कम तेज़ी सां जारी आहे। दरिया ख़ान मरीअ में रिकॉर्ड तरक्याती कम कराया वेंदा। इफ़्तिताही तक़रीब दौरान आयल मेहमाननि पीपल्स पार्टी ज़िले नौशेरो फिरोज़ जे सदर हाजी सुहेल अख्तर अब्बासी, डीसी नौशेरो फिरोज़ अरसलान सलीम, पीपल्स पार्टी ज़िले नौशेरो फिरोज़ जे जनरल सेक्रेटरी मसरूर अहमद राजपर, पीपल्स पार्टी तालके नौशेरो फिरोज़ जे जनरल सेक्रेटरी रईस सादात अली लाहिरी, अज़ीज़ अहमद अंसारी समेत आयल मेहमाननि जो पार्क जी इफ़्तिताही तक़रीब दौरान गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो। इफ़्तिताही तक़रीब जो आगाज़ क़ुरान पाक जी तिलावत सां हाफ़िज़ अनवर अली कासमी पारां कयो वियो। आयल मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं सिंधी टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। टाउन चेयरमैन हाजी इब्राहिम ब्रोही आजियाणो ॾींदे ख़िताब कंदे चयो त दरिया ख़ान मरीअ में पीपल्स पार्टी तरफ़ां रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि ऐं इंशाअल्लाह तरक्याती कम जारी रहंदा। पब्लिक पार्क दरिया ख़ान मरी जी आवाम जे लाइ तोहफ़ो आहे। पार्क जी इफ़्तिताही तक़रीब खे मसरूर अली राजपर, दोस्त अली सोलंगी पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची